न्यूज़ स्पेशल प्रोग्राम में माया ठारू शाह डीएम सुमरो नाज़रीन अचो त तव्हांखे ठारू शाह जे नाले सां सुञातो वेंदो आहे बाग़नि जो शहर जे नाले सां ठारू शाह सुञातो वेंदो आहे उन शहर में अचो असां पंहिंजा ॻोठ विज़िट कयूं पिया असां ॾिसूं पिया त जेके हिते अंबनि जा लीमनि जा नारंगियुनि जा जेके बाग़ आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि ऐं वायरसनि वकोड़े छॾियो आहे जंहिंजे सबबु हेल ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त जेके बाग़नि में जेके ॿूर आहे उहो छणंदो पियो वञे उहो ॻरंदो पियो वञे ऐं हिते बाग़ जेके मालिक आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं ऐं जेके मकातेदार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं एग्रीकल्चर जे ऑफिसरनि खां ॻाल्हाइण जी पोज़ीशन में कोशिशि कंदासीं त हुननि जेको आहे सो कहिड़ा उपाउ वरिता आहिनि। रहमतुल्लाह छा मसलो आहे बाग़नि खे छा थियो आहे? बाग़नि खे हीअ जेका बीमारी आहे हीअ तमामु हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आहे। महलो कारी ऐं टीबी नमूने जी बीमारी आहे। लीमे खे ॾटु थी लॻे जेके दवाऊं असां हणूं था पर उन्हनि में बि उहो असरु कोन्हे। असां अपील था कयूं महिरबानी कनि कंपनी वारनि खे चवनि त का अहिड़ी दवा कढनि ख़र्चु महांगी दवा मिले थी फ़सुलु आबादी एतिरी कान थी अचे ऐं मज़ूरी बि तमामु घणी थी वई आहे ख़र्च बि ॾाढा कलर हर शइ ॾियूं था पर कोन हे दवा बीमारी तमामु घणी थी वई आहे। अच्छा भला तव्हांजे केतिरो नुक़सानु छा था सम्झो त हेल बाग़ केतिरा अची सघंदा केतिरा न ईंदा? मुश्किल आहे गुल जेको आहे माल जेको खणंदो आहे उहो ई वायरस में ख़तमु थी थो वञे उहो ई कोन थो बचे। दवाऊं चौथी दवा मां हणां बि थो हींअर चौथों चकर दवा थोरा वॾो नुक़सानु आहे असांखे तमामु घणो नुक़सानु थो पए हिन मां ऐं महिरबानी करे असां गवर्नमेंट खे अपील था कयूं त को हिन ते अहिड़ो क़दम खणे को अहिड़ी का दवा जो तयारु कनि या को उनखे चवनि कंपनी वारनि खे त का दवा। तव्हांखे ख़बर पइजी सघी आहे त हिननि खे बीमारी कहिड़ी वकोड़ियो आहे? बीमारी महलो वायरस आई आहे हीअ अहिड़ी हिकिड़ी वायरस आहे हूअं त थींदी आहे पर घटि थींदी आहे। इहे खंड वांगुरु हिकिड़ी गिग लिव थी करे दवाऊं हणूं था दवा असरु कोन थी करे। अच्छा भला ज़रायत खाते वारा आया आहिनि तव्हां विज़िट करणु बाग़ जी? न कोन बसि तव्हां ई आया आहियो ॿियो त केरु असां लड़ी कोन थो अचे को ज़रायत वारो को एग्रीकल्चर वारो कोई अचण लाइ तयारु कोन्हे पर असांजी सभिनी ख़बर आहे उनखे कान्हे ख़बर त हे बीमारी आहे मुल्क में अची आहे। अंब खे त अंब मूंखे अंब पंहिंजो आहे उन में बि वायरस बीमारी ॻोढ़ अलाए छा थी दवाऊं हणो दवा को असरु कान थी ॾेखारे सो महिरबानी करे को कनि को गवर्नमेंट करे भाई। पोइ जीअं अॻे साल जीअं फ़सुलु लथो हुयो जीअं अॻे साल अंब लथा मार्केट में हेल एतिरा अची सघनि था? न हेल न ईंदा हेल वॾो धकु आहे हिन बीमारी तमामु घणी अलाए कहिड़ी बीमारी अची आहे त असांखे बि ख़बर कान थी पए। एग्रीकल्चर वारा अचनि न ॾसनि त भाई हीअ बीमारी आहे या हीअ दवा हणो उहा अचनि ई कोन था। हीअ जेको बाग़ ते तव्हां कमु था कयो हीअ छा स्प्रे कहिड़ो पिया कयो? 3 दफ़ा 4 दफ़ा असां हणूं था दवा तॾहिं बि माना फ़र्क़ु न पर हिकिड़ो दिलि जी तसली लाइ असां चऊं था त दवा हीअ हणंदासीं मन हिनखे धकु लॻे को मसइलो असांजो हल थिए को उपत मिले पर ख़र्चु असांजो माना उहो ॾींहों ॾींहुं जीअं दवा हणूं था तीअं असांजो फ़सुलु साॻियो पोइ ते हलंदो थो वञे। जेकॾहिं असांखे थोरो बि हिन में हुजे का या कंपनी का अहिड़ी दवा असांखे एक्सरे कढिजे त बाबा हीअ दवा हणो त उहो ख़र्चु असांजो सस्तो त हिकिड़ो दफ़ो थिए भली महांगी हुजे पर हिकिड़ो दफ़ो त मसइलो हल थी वञे न। अच्छा पोइ भला हिते ज़रायत खाते वारनि मां केरु आयो हुजे तव्हां का तजवीज़ ॾिनी हुजनि? न साईं को बि अॼु ॾींहं ताईं 2009 ॾहनि खां त हिते त को आयो ई न आहे। इहो ज़िंदगी में पहिरियों दफ़ो ई मां तव्हांखे ॾिठो आया आहियो ऐं असां त तव्हां अहसान कयो असांजो हीअ रिज़ल्ट तव्हां वठी खे चवंदो या ज़रायत खाता वारनि ते महिरबानी कनि ऐं अचनि असांजे विज़िट असांजी करे ऐं असांखे दवा उहा कढी ॾियनि त बाबा हीअ दवा तव्हां लॻायो त तव्हांजो हीउ मसइलो हल थी वेंदो त असांखे फ़सुल जी उपत मिले। असांजे बाग़नि खे जेको आहे सो महलो कुत अछी वायरस ॿुधी न सो ख़र्चु करे करे थका आहियूं को बि माना जेको आहे सो गुल जेको थिए थो सो बि सड़ियो थो वञे दवाऊं हणी हणी बीठा आहियूं कोई अहिड़ी दवा का निकिरे को सरकारी कढे त जेको आहे सो दवा ॾियूं न ख़र्चु करे करे। सरकार वारा के एग्रीकल्चर वारा तव्हां ॾे आया आहिनि लड़ी बाग़ ॾिठो त न अचे? हिते को बि कोन आयो आहे न को जेको आहे सो केर बि कोन आयो आहे। इहो तव्हां ई आया हो हिन साल जेको आहे सो त छा मुतालबो हूंदो तव्हांजो? असांजो मुतालबो आहे त का दवा सुठी कढनि त उपत थिए न त हिते ख़र्च असांजा अजाया ई आहिनि।
नाज़रीन ठारूशाह जी आसपास में जेको आहे सो वणनि खे अंबनि जे वणनि खे लीमनि जे वणनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि वरितो आहे जंहिं सबबु हितां जो जेको ही लीमा आहिनि तव्हांखे ॾेखारींदा था हलूं त जेको आहे सो ॾिसो त हिन जी जेके चोटियूं आहिनि उहे सड़ंदी पियूं वञनि ऐं उन खां पोइ हिन जो जेको ॿूर आहे हीउ ॿूर सड़ण सां गॾु छणंदो थो वञे छणण जे करे हितां जा जेके आबादगार आहिनि सख़्तु परेशान आहिनि ऐं तव्हांखे ॾिसो तव्हांखे लीमा असां ॾेखारियूं था त लीम जी हीअ पोज़ीशन आहे त हीउ लीमो हेतिरो ई थिए थो हिते ई लीमो थिए थो ऐं उन खां पोइ इते बीह थो वञे हीउ ग्रोथ कोन थो करे हीउ वाधु कोन थो करे हीउ फिको थींदो पियो वञे जंहिं सबबु आबादगार सख़्तु परेशान आहिनि ऐं हितां जा आबादगार चवनि था त असां न ॼाण केतिरा भेरा ज़राइत खाते वारनि खे गुज़ारिशूं कयूं आहिनि त अचो असांजा बाग़ विज़िट करे वञो असांजी तबाही थिए पई ऐं लीमनि जा बाग़ अंबनि जा बाग़ असांजा सड़ंदा वञनि पिया त हिते केरु अचण लाइ तयारु न आहे हाणे हीअ रिज़ल्ट आहे त लीमो ॾिसो त हिते ग्रोथ करण जे बजाए हिते ई ॼमी वियो आहे ऐं फिको थींदो पियो वञे ऐं हिन जे पननि में जेको आहे असांखे ॿुधाए पियो हिननि जे पननि जे अंदरि न ॼाण कहिड़ी हिकिड़ी वायरस लॻी आहे कारी बीमारी लॻी आहे जंहिंजे करे नाज़रीन तव्हांखे असां हे ॾेखारींदा हलूं मां पंहिंजे कैमरामैन खे गुज़ारिश कंदो हिनखे थोरो क्लोज़ करे ॾिस त हीअ अंदरि बीमारी कहिड़ी आहे हिन बीमारीअ जे करे हीउ बाग़ जेको आहे सो तबाह थियनि पिया हिन बीमारीअ जे करे ग्रोथ जेको आहे सो ख़तमु थिए पई बाग़नि मां ऐं बाग़नि में जेको ॿूर जेको आहे हींअर ॿूर जी मौसम आहे उहा ॿूर छणे पियो हिन जा गुल छणनि पिया जंहिंजे सबबु बाग़ ठुप न ईंदा ऐं उपत जेको आहे सो कोन ईंदी ऐं आबादगार जेको आहे सो मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञनि था ज़राई दवाउनि जे दुकाननि ते पेस्टिसाइड जे दुकाननि ते हू ॿिन्ही हथनि सां हिननि खे आबादगारनि खे फुरनि पिया हू मुख़्तलिफ़ मरहलनि में मुख़्तलिफ़ दवाऊं पंहिंजूं प्रोडक्ट लॉन्च कराइण जे लाइ हिननि खे ॾियनि पिया त बाबा हीअ दवा हणो तव्हांजो हींअर हीअ मर्ज़ु ख़तमु थींदो हाणे हीअ दवा हणो ऐं हितां जे असां मक़ामी जेके आबादगार आहिनि उन्हनि खां पुछियो आहे हू चवनि पिया त असां 4 भेरा असां हिन खे बाग़नि खे स्प्रे करे चुका आहियूं पर को बि फ़ाइदो न थी सघियो आहे अचो त वधीक असां विज़िट कयूं था त हिननि बाग़नि में कहिड़ियूं बीमारियूं आहिनि ऐं बाग़ जेको आहे सो हिल ॿुधूं पिया त अंब ऐं लीमो जेको आहे सो वॾे मिक़दार में हींअर घटि पियो अचे ऐं उनजी उपत न पई लहे अचो त वधीक विज़िट कयूं